नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारत सुमरो आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन कर मुल्क में कोरोना वायरस विगेॾ मरीज़ फौतन जंग 28,638 थी वियो 24 कलाकनि दौरान 460 नवां केस रिकॉर्ड मजमूई केसनि जो अघु 12,80,822 थी वियो हेल ताईं 12,29,683 मरीज़ सिहतयाब थी विया कोरोना वायरस जी शरह 1.11% रही The bill further to amend the Elections Act 2017, the Election Second Amendment Bill 2021, be forthwith passed, Mr. Speaker, forthwith be passed. All those in favor say aye. All those in say no. I think ayes have it in case the motion is adopted and the bill is passed. हुकूमत ऑपोजिशन के सख्त गोड़ एहतजाज बावजूद चूंड सुधारा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समून पार पाकिस्तान के वोट ॾियण जो हक़ ऐं कुलभूषण यादव के अपील जो हक़ ॾियण बाबत बिल मंजूर कराए वरिता मंजूर थियल बिल तहत ईंदड़ आम चूंडुनि में EVM जे इस्तेमाल की इजाज़त हूंदी समून पार पाकिस्तानी इंटरनेट वोटिंग ज़रिए चूंडुनि में हिस्सो वठी सघंदा आलमी अदालत इंसाफ़ नज़रसानी बिल 2021 भी मंजूर कयो वियो जंहिं तहत कुलभूषण यादव के सज़ा ख़िलाफ़ अपील जो भी हक़ हूंदो ऐवान फौजदारी कानून में तरमीमी बिल 2021 भी मंजूर करे वरितो बिल तहत जिनसी ज़्यादती के जवाबदारनि के नामर्द कयो वेंदो पार्लियामेंट के गॾियल इजलास में बिलन की मंजूरी दौरान ऑपोजिशन जो सख्त एहतजाज स्पीकर के डाइस आॾो नारेबाज़ी एजेंडा जो कॉपियूं फाड़े वियूं ऐवान में वॉकआउट वफाकी वज़ीर मुराद सईद ऐं नून लीग जो मुर्तज़ा जावेद अब्बासी हथे पइजी विया गॾियल ऑपोजिशन इलेक्शन तरमीमी बिल समेत समूरनि बिलनि खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो स्पीकर असद कैसर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे संदसि ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण जो इशारो ॾेई छॾियो शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत आंदरी ऐं दाबे सां समूरा बिल विल्डोज़ कया असांजी ॻाल्हि न ॿुधी वई उन करे बाइकआउट ते मजबूर थियासीं नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त PTI पहिरें ॾींहं खां वेंटिलेटर ते हुई हाणे उहा पुॼाणी जे वेझो आहे 3 जजिस नवाज़ शरीफ़ जी बेगुनाही साबित कई पर संदसि सज़ा अॼु ताईं बरक़रार आहे नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थी करे अदालत में पेश थी सघे थो त अॻूणो जज साकिब निसार कानून खां मथां न आहे इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं तकलीफ़ ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ बाबति इंकशाफ़ कंदड़ अॻूणो चीफ जस्टिस क़ुरान पाक ते हथ रखी बयान ॾियण लाइ तयारु आहे साकिब निसार बि पाक किताब ते हथ रखी पंहिंजी बेगुनाही साबित करे T20 वर्ल्ड कप दौरान उॾामदड़ जस्टिस फॉर बलूचिस्तान जो बैनर इन करे शेयर कयो वियो हो त उन में बलूचिस्तान लाइ इंसाफ़ जी घुर कई पई वञे PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चूंड सुधारनि बाबति कानून साज़ी तस्लीम न करण जो ऐलान करे छॾियो चवे थो मौजूदा हुक्मराननि तरफ़ां ईंदड़ चूंड लाइ चूंड सुधारा हाणे धांधली जो प्रोग्राम बणायो पियो वञे